नाज़िन पीपल्स पार्टी की सीनियर अगवाणी MNA शाज़िया मरी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां बेटन ते वालार केस नाणे ऐं पाणी वारे नाइंसाफ़ियत के हवाले से मेहरान टीवी कराची के रिपोर्टर गुलशन शेख से ॻाल्हि ॿोल कई है। अचो तो तव्हांखे ॾेखारियूं। अदा ही वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं खां आई आहे तव्हांखे ख़बर आहे त ये 18 तरमीम के ख़िलाफ़ ॻाल्हियूं थी करे हिननि जा घणा अहिड़ा बयान आया आहिनि जिन्हनि में वाज़े थी वियो आहे त ही सूबनि खे जेके इख़्तियार मिलिया आहिनि उन्हनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे। माना हू सोच जंहिंजो मुक़ाबिलो जंहिंसां मुहाॾो असां हिकिड़े अरसे खां अटकायो हो ऐं उनजे नतीजे में असांखे हिकिड़ी कामयाबी 18 तरमीम जी शिकिल में हासिल थी। इहा उहा ई सोच मुसलत अॼु वरी पाकिस्तान में थी आहे। अहिड़े क़िस्म जी आमराना सोच असां ॾिठी आहे तारीख़ में। हिन जा असां वटि घणा अहिड़ा पना मौजूद आहिनि जिथे आमिरनि बि अची सूबनि जे इख़्तियारनि जे ख़िलाफ़ ऐं सूबनि जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो आमिर जेको जनरल मुशर्रफ हुयो उहो हिते सिंध जी आवाम खे बेवकूफ़ ई चवंदो हुयो बाक़ाइदा। त अहिड़ी हालत ऐं अहिड़ा दौर असां ॾिठा आहिनि। अॼु वरी असांखे अफ़सोस आहे त जमहूरियत पंहिंजो पाण खे सधराईंदड़ हुकूमत ऐं पंहिंजो पाण खे जेको वज़ीर आज़म जमहूरी थी आहे जमहूरियत जो नालो थो ॾे उहो सूबनि जे हक़नि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो। इन्हनि खे इहा ख़बर नाहे त जेका वफ़ाक़ आहे उहा सूबनि ते ॿधल हूंदी आहे। ही वफ़ाक़ ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ी शइ खे सम्झनि था। वफ़ाक़ी जी हुकूमत हूंदी आहे वफ़ाक़ी, पर जेको वफ़ाक़ फेडरेशन असां चऊं था उहो सूबनि खे गॾिजे त पोइ फेडरेशन ठहे थी। हाणे ही जीअं तव्हां चयो त फाइनेंस जा इशूज़ हुजनि, नेशनल फाइनेंस कमीशन में जेको असांजो हिसो आहे उहो ॾियणु हुजे उहो पूरो हिसो असांखे नथो मिले, ॿियनि सूबनि खे नथो मिले। इन खां अलावा पाणी ते जेका बंदिश आहे ऐं पाणी ते जेका नाइंसाफ़ी असां सां थिए पई हू त असां पोइ दौर में बि चवंदा हुआसीं त जेको सिस्टम हले पियो उहो ग़लति आहे। माना हिस्टोरिक यूसिस जेके आहिनि उन जे बुनियाद ते हिननि कयो आहे। हालांकि 10 डेलीज़ जे बुनियाद ते असांखे मिलणु खपे ऐं जेको नओं फॉर्मूला हिननि ठाहियो आहे उहो बिल्कुलु ग़ैर कानूनी आहे, गैर आइनी आहे ऐं जेके बि इख़लाक़ या जेके बि कानून जा तक़ाज़ा आहिनि उन्हनि जे रूह जे हिसाब सां कमु करणु खपे। पर पाणी में बि असां सां हिननि जेको आहे इहो ज़ुल्म कयो आहे। अचो त ही जेके आइलैंड्स वारा इशूज़ आहिनि, आइलैंड ते असांजे कब्ज़ो कयो आहे, बलूचिस्तान में आइलैंड ते कब्ज़ो कयो आहे। आइन में वाज़े लिखियलु आहे त इहे आइलैंड सूबे जे मिल्कियत आहिनि जॾहिं सूबे में वाक़िअ हूंदा। पर उन जे बावजूदि इहा हुकूमत जेका आहे उहा मुस्तक़िल सूबनि खे हर्ट पई करे, मुस्तक़िल हर्ट पई करे। ऐं पीपल्स पार्टी शुरू खां वठी सूबनि खे मज़बूत करण जी ॻाल्हि थी करे तॾहिं असां हमेशह इहो नारो हयो आहे त चारो सूबो की ज़ंजीर बेनज़ीर। असां हर सूबे जे राइट जी ॻाल्हि कयूं था। भले पंजाब सां जेको अॼु लाहौर में हशर आहे, अॼु कचिरो जेको लाहौर में आहे उहो पंजाब सां हशर आहे। लोकल गवर्नमेंट हुननि डिज़ोल्व करे छॾी, जॾहिं आया उन ई वक़्तु ई डिज़ोल्व करे छॾी। भले उहो कंहिंजी बि हुकूमत हुजे, कहिड़ी बि पार्टी जी हुकूमत हुजे, लोकल गवर्नमेंट जो जेको एग्ज़िस्टेंस आहे उन खां माण्हू इनकार नथो करे सघे। हिन हुकूमत खे पंहिंजी नाअहली साबित करण में शुरू खां वठी देरि न लॻी। अॼु इहा हालत आहे त PIA जो जहाज़ मलेशिया में उन ते कब्ज़ो थो थी वञे, उहे इम्पाउंड करे था छॾनि, उन में असांजा मुसाफ़िर वेठा हूंदा आहिनि। कल्ह खां वठी अॼु ताईं तव्हां ॾिसो मूंखे ॿुधायो त कंहिं बि हुकूमती ज़िम्मेदार बाक़ाइदा हिन ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। हू जस्टिफिकेशन पिया ॾियनि, हिन खे क्लैरिफाए पिया कनि। असांजी दुनिया में बेइज़ती थी आहे उहो क्लैरिफाए पिया आहिनि। कोविड जी हालत इहा आहे त अॼु ताईं हिननि एतिराफ़ कयो आहे त असां को वैक्सीन न घुरायो आहे। हिते असांजा माण्हू ॾींहं राति मुंतज़िर आहिनि त कॾहिं इहा वैक्सीन ईंदी। असांजा प्यारा, असांजा अज़ीज़ जेके इंतकाल करे विया आहिनि, जेके बीमार आहिनि, जेका तशवीश माण्हुनि जे अंदरि आहे उहा तशवीश दूरी नथी थिए। ऐं तव्हां पड़ोसी मुल्क इंडिया खे ॾिसो, हुते ॾिसो त कहिड़ा ऑर्डर हुननि वैक्सीन में कया आहिनि। माना असांखे अहिड़ी मिसाल ॾियण जी ज़रूरत न हुजणु खपे पर अफ़सोस सां ॾियणी थी पए। ऐं गैस ॾिसो, आर्टिकल 158 जी मौजूदगी में सिंध सूबे में जेका 70% तक़रीबन गैस प्रोड्यूस थिए थी ऐं सिंध जी जेका तव्हां मिनिमम डिमांड खणी ॾिसो त 1500 खां 1600 MMCFD सिंध जी डिमांड आहे। पर अॼु सिंध खे वज़ीर आला साहब पाण ॿुधायो असेंबली जे फ्लोर ते तक़रीबन 700 खां 800 जे दरमियान असांखे गैस मिले पई। जेको सूबो हिननि जी किताबनि में 2200 लास्ट 10 डेज़ में
2100 MMCFD हिननि जी किताबनि में लिखियल आहे, असां तव्हांखे नथा ॿुधायूं। हूअं त हिन खां मथे 10 डेज़ जो हिसाब हूंदो आहे, पर जेके लास्ट 10 डेज़ हिननि जा ई अंक खणी ॾिसूं त 21-22-2300 ताईं असां MMCFD गैस प्रोड्यूस कई आहे, ऐं असांखे 800-900 ते अची हिननि अटकाए छॾियो आहे। असांखे कोटो मुख़्तस करे ॾियनि पिया त तव्हांखे 900-1000 ताईं गैस मिलंदी। छो? माना आर्टिकल 158 जंहिंमें साफ़ लिखियल आहे त गैस ते प्रायोरिटी हुन जी हूंदी, उन इलाइक़े जी हूंदी जिथे वेल हेड हूंदो। त सिंध सूबे जा जेके वेल हेड आहिनि उन्हीअ ते सिंध सूबे सां एतिरी नाइंसाफ़ी छो पई थिए। ऐं जेका ॿी नाइंसाफ़ी, जेका चिटी नाइंसाफ़ी आहे, कोटा हिकिड़ो हिननि मुख़्तस कयो आहे, ॿी जेका नाइंसाफ़ी आहे त SS असांजो सिंध सुई सदन गैस जी जेका गैस आहे उहा SNGPL खे पिया ॾियनि। हीअ कीअं थो थी सघे? माना असांजी मुक़ामी गैस आहे, असां ॿाहिरां नथा घुरायूं, पाण प्रोड्यूस था कयूं। अदा हिन खे आई थिंक को सिंध गवर्नमेंट 1-2 पिटिशन्स कयूं आहिनि, पर सिंध हुकूमत पहिरीं जेको आइनी तरीक़ो आहे त भई CCI में ॻाल्हायूं या असां पंहिंजा ख़त मोकिलियूं, एतिजाज रजिस्टर करायूं। तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी उहा जमात न आहे त पार्लियामेंट ते हमिलो करे या कंहिं इदारे ते हमिलो करे। पीपल्स पार्टी कानूनी रस्ते, आइनी रस्ते ते हलंदी। ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे त CCI में सिर्फ़ु जेकॾहिं को आवाज़ु उथारे थो त तव्हांजो सिंध सूबो थो उथारे। ऐं इन ॻाल्हि जो एतिराफ़ जेको शेख रशीद हिननि जो वफ़ाक़ी मिनिस्टर आहे उन पाण कयो आहे त असांखे जेको टफ टाइम या हिन हुकूमत खे, वफ़ाक़ी हुकूमत खे जेको टफ टाइम ॾिए थो, उहो रुगो सूबे सिंध जो नुमाइंदो थो ॾिए, CM सिंध थो ॾिए। छाकाणि हू गैस खे हुते उथारे थो, हू पाणी जे इशू ते हुते ॻाल्हाए थो, हू NFC जे इशू ते हुते ॻाल्हाए थो। ऐं जेके जेके नाइंसाफ़ियूं भले आइलैंड जूं हुजनि, भले तव्हांजे फंड कटण जूं हुजनि, उते हू ॻाल्हाए थो ऐं मेरिट ते ॻाल्हाए थो। कागज़ खणी थो वञे, उन ते ॻाल्हाए थो, रुगो जज़्बात में नथो ॻाल्हाए। जेके अंग अखर आहिनि उन ते ॻाल्हाए। माना कोविड में असां सां कहिड़ी नाइंसाफ़ी हिननि कई आहे तव्हां हू बि ॾिठी पए। पर जेकॾहिं सिंध सूबे वटि पंहिंजी को ताक़त न हुजे हा या कुझु मिड़ई पंहिंजा इख़्तियार न हुजनि हा त सिंध सूबो बि ईअं ई ख्वार थिए हा जेके ॿिया सूबा अॼु ख्वार पिया थियनि। पर सिंध सूबे पंहिंजी साख खे, पंहिंजी इंटेग्रिटी खे अरिड़हीं तरमीम जे करे थोरो बचायो आहे। पर कोविड जी सूरत हाल हुजे या दहशतगर्दी जो मामिलो हुजे या पाणी हुजे, इन में त वफ़ाक़ी हुकूमत जी ज़रूरत पवंदी आहे सूबे खे। बिल्कुलु अदा सिंध हुकूमत त पंहिंजी कानूनी आइनी चारागोई कंदी, पर पीपल्स पार्टी अवामी जेको एतिजाज आहे उहो रजिस्टर कराईंदी। अॼु बि कराए पई। तव्हांखे ख़बर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जिथे ॻाल्हाए थो, सिंध जी गैस ते ॻाल्हाए थो, सिंध जे आइलैंड्स ते ॻाल्हाए थो, सिंध जे NFC ते ॻाल्हाए थो, बल्कि हू चवे थो त पूरे पाकिस्तान खे ख़ुशहाली खपे, हर सूबे खे हुनजो शेयर मिलणु खपे, कंहिं बि सूबे सां नाइंसाफ़ी न थियणु खपे। असां सभु सूबा ख़ुशि हूंदासीं त वफ़ाक़ ख़ुशि रहंदी। ही वफ़ाक़ी हुकूमत सम्झे नथी इन ॻाल्हि खे त वफ़ाक़ जी मज़बूती सूबनि में आहे, जिथे अवाम रहे थी। अवाम जे करे वफ़ाक़ हूंदी आहे, वफ़ाक़ जे करे अवाम न हूंदी आहे, वफ़ाक़ जे करे सूबा न हूंदा आहिनि। इहे सूबा मिली करे वफ़ाक़ खे ठाहींदा आहिनि। असां कल्ह बि एतिजाज कयो, असां अॼु बि एतिजाज कयूं था। असां उमेद रखूं था त असांखे ईंदड़ महीननि या ॾींहंनि में इहो एतिजाज न करण जी ज़रूरत पए, पर जेकॾहिं ज़रूरत पवंदी त असां पंहिंजे एतिजाज खे अञा मज़बूत कंदासीं, अञा वधाईंदासीं।